जो कुछ तुम यह जो कुछ तुम यह देख रहे हो सो सब खेल तुम्हारा है। जो कुछ तुम देख रहे हो सो सब खेल तुम्हारा है। जो कुछ तुम यह देख रहे हो सो सब खेल तुम्हारा है। जो कुछ तुम यह
ये संत चवनि था ही जेकी तू ॾिसी रहियो आहीं, ये जो दिख रहा है सब माया है। माया माना धोखो। ये आहे कोन, ही आहे कोन, पर ॾिसण वेठो अचे। माया ईअं ईंदी आहे न, ही जेकी आहे तुंहिंजो खेल आहे। जो कुछ तुम यह देख रहे हो अपने शरीर से लेके, जो दिखता है वो रहता नहीं है। साईं लीलाशाह महाराज तो चवे ही जेकी तू ॾिसी रहियो आहीं आहे उहो कुझु कोन। हिन कूड़ खे तो सच ॼाणी भुलाए न पाण तूं, पंहिंजो असुल न भुलाए तूं। जो दिखता है वह सब माया है। गो गोचर जय लग मन जाई, सो सो जानो माया भाई। जेॾा जेॾा असांजो तन इंद्रियूं वञनि पियूं, मन वञे पियो, जंहिं जंहिं में वञे पियो, जेको जेको ॼाण में अची रहियो आहे, सभु खेल तुंहिंजो ई अथई। ही नाटक अथई। संत चवंदा इतां दृष्टि खण, नाम रूप तां दृष्टि खण, सत्ता ते दृष्टि धार। ही जेको नांगुड़ो बासई नाम रूप संसार आहे नोड़ी। जीअं नोड़ी पई हूंदी आहे, ओंदे में नांग ॾिसण ईंदो आहे, तीअं संसार ई तोखे जेको ॾिसण थो चई, चटक भटक अनंत नाम रूप वारो जहान सचो वेठो लॻे तोखे। सुपनो त सचो लॻंदो आहे। सुपनो ॾिसंदा आहियो न तव्हां? हा साईं, उहो सुपनो छा हूंदो आहे? सुपने में साईं वेठा न त तव्हांखे 5 पुट हुआ। सुपने में तव्हांखे 5 पुट सुपने में तव्हांखे 5 पुट हा। तंहिंमां तव्हां हिक जी शादी कराई, हिकु गुज़ारे वियो। सुपने में तव्हांखे 5 पुट हुआ, हिक जी शादी करायव, हिकु गुज़ारे वियो ऐं जाग थी वई। घणा बचा? सुपने में माना वो पंहिंजो ई खेल हो, मुंहिंजो ई नाटक हो, मुंहिंजो ख़्याली बाग हो सुपनो। हलिया हलिया भागन वारा संतन जी दरबार में। हलिया हलिया भागन वारा संतन जी दरबार में। हलिया हलिया भागन वारा साईं जी दरबार में। हलिया हलिया भागन वारा
संतन मां तोखे सम्झ ईंदी त जेको निंड में तो तुंहिंजे ख़्याल में खट ते लेटियो पिए, तुंहिंजे ख़्याल में एॾो जहान हलियो जेको तोखे ॾकाए पियो निंड में, सुपने वारो जहान। अलाए छा छा तो उते ॾिठो, पहाड़ पर्वत, हाथियूं, नांग, घोड़ा, पुट पोटा ॾिठई, जाग थी वई कुछ। तुंहिंजो ख़्यालनि में तुंहिंजा ख़्याल एॾा स्थूल थी भासिया। संत चवंदा ये भी ऐसा, बस जीअं हू आहे तीअं ही आहे, हीअ बि तुंहिंजे ख़्याल में आहे। संत चवंदा हीअ बि तुंहिंजो सुपनो अथई। लॻे थो सुपनो, भाई सुपनो ओॾी महिल सुपनो कोन पियो लॻे, सचो पियो लॻे न साईं। सुपनो साईं ओॾी महिल खाए पियो, दुख पियो ॾिए, डप पियो ॾिए, ख़ुशी पियो ॾिए, सुख पियो ॾिए, जाॻियासीं त वरी अरे निकिती। संत चवंदा ही बि तुंहिंजे ई ख़्याल में अथई जहान। सेम जो सपना और पेखना ऐसे जग को जान, इनमें कुछ साचो नहीं नानक बिन भगवान। इन ॿिन्ही में कोई सचो कोन्हे, ही धूड़ तो उछाई। सॼो तुंहिंजो ही ख़्याली बाग अथई, नाटक अथई। जो कुछ तुम यह देख रहे हो सो सब खेल, ख्याल तुम्हारा है, तुम्हारा ही ख्याल। हिनखे ख्याल सम्झ, हिनखे कूड़ो सम्झ। जेकी तूं त ॾिसी तो आयो कुछ कोन, ही कुछ कोन अथई। हिनखे जेको ॾिसी रहियो आहे, ॼाणी रहियो आहे, उहो तूं आहीं, उहो देखनार, उहो सत आहे। जो कुछ तुम यह देख रहे हो सो सब खेल तुम्हारा है, तुम ही खेल बनाया सारा, तुम ही देखनार है। ही तोखा ही ख्याल खड़ो थी वियो आहे। ही जान सचो वेठो लॻे, तोखे ही दुखी सुखी वेठो करे। तुंहिंजो ख्याल तोखे ही दुखी सुखी वेठो करे। तंहिंखे संतनि जे संग में तूं वार वार ॿुधंदे त तोखे सच सम्झ में अची। तेरे होते सब कुछ है, मेरे होते। संत चवंदा तेरे होते सब कुछ है, तुझ बिन नहीं संसार है। तो मन मेरे होते, मैं हूं तो शरीर है, संसार है। मैं हूं तो आकाश है, मैं हूं तो अभाव है, अंधेरा है। मैं हूं तो अज्ञान है, नींद है, सुपना है, जहान है। मुझसे ही है, मुझसे ही सब कुछ है। हाँ? संत चवंदा मेरे से सब कुछ। संत चवंदा तेरे होते सब कुछ है, तुझ बिन नहीं संसार है। सभई चओ वाहेगुरु। वाहेगुरु। हिकिड़ो मास्तर हो, वो पढ़ाईंदो क्लास में। वो विद्यार्थी केॾी महिल पुछंदासि त भई हीअ सम्झायो मास्टर साहब, चई हिन किताब में लिखियल अथव न, हे लिखियल अथव न। चई भई लिखियल आहे त ज़रूरु असांखे का ॻाल्हि त सम्झ में अचे त छा लिखियल आहे, कुझु सम्झूं त। हाँ? हमेशा चए भई ये लिखा है ना यहाँ पे, ये यहाँ पे लिखा है। सभई चओ वाहेगुरु। हिकिड़ी ॿारनि सोचो लिखियल ते थो चवे न, हा न। हिकिड़े ॾींहुं का चिठी लिखियऊं ॿार मस्ती कंदा आहिनि न, चिठी लिखियऊं। मास्टर साहब आपकी पत्नी विधवा हो गई है। सभई चओ वाहेगुरु। छा लिखियऊं? मास्टर साहब आपकी पत्नी विधवा हो गई है। टेबल ते रखे ॾियऊं। आयो मास्टर, पढ़ी जो चिठी। चई भई चिठी कीअं ॾेई वियो? चई तव्हांजे घरां कोई बंदो आयो, चिठी ॾेई वियो त अॻे त फ़ोनूं ॿोनूं हूंदियूं कोन हुयूं। मास्तर चिठी पढ़ी त मुंहिंजी घरवारी विधवा थी वई आहे। अई हिकदमि ॿारनि खे चई भैया आगे पढ़ाऊंगा मैं। आयो हिकदमि प्रिंसिपल वटि। त प्रिंसिपल खे चई
साईं मुंहिंजी जेकी घरवारी आहे विधवा थी वई आहे, मूंखे वञिणो पवंदो। रणसी पर सोचो हे छा, सम्झ में ॻाल्हि कान आई। साईं मुंहिंजी घरवारी विधवा थी वई आहे, मूंखे छुटी ॾियो। रणसी पर सोचो हिनखे वीचारे खे छुटी खपे, बहानो को है न, लाॾी को थकिजी पियो आहे, चयो ठीकु आहे भला कूड़ थो ॻाल्हाए, सम्झ में त अची वेठी है न। ठीक चलो जाओ जाओ जाओ। अॼु अचे रस्ते ते पहुतो विच ते त गांव जा माण्हू हिकिड़ो मिलियो, मास्टर साहिब अॼु जल्दी पिया अचो भला स्कूल मां, हा न। चई हा उहो मुंहिंजी घरवारी जेकी आहे न विधवा थी वई। हे छा, हे छा थो चवे, मुंहिंजी घरवारी विधवा थी वई। वरी रस्ते ते अॻिते न थोरो वधियो, गांव भरिसां आयो हा न, त भेण मिली वई। चई भाऊ अॼु जल्दी वेठा अचो, चई तोखे ख़बर कान अथई है न, तुंहिंजी भाभी विधवा थी वई आहे। सभई चयो हरे राम। अरे भाई तुंहिंजे हूंदे तुंहिंजी घरवारी विधवा, हाँ अची घर पहुतो त घरवारी वेठी आहे, हा न। अरे भाई मां त ॿुधो तूं विधवा थी वई। मां विधवा थी वई आहियां, हितां खां तव्हांजो त मां विधवा कीअं थी सघां। अरे भाई ये छा ॻाल्हि, त तेरे होते सभु कुझु है, ये जगत तोखां ई आहे। तू आई तो सूरज है, तू है तो आकाश है, तू है तो शरीर है, तू है तो मन है, तू स्वयंभू आई। संत चवंदा इन ॻाल्हि खे सुञाण, इन ॻाल्हि खे सम्झ त तुंहिंजा पांव भारा थियनि। हरे राम हरे राम 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 हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा हरे कृष्णा
जी बाणी आहे, प्रीतम जान लियो मन माई। पंहिंजे मन में तू या दृढ़ता करे छॾ, तू या पक करे छॾ पंहिंजे मन में, कोई कंहिंजो कोन्हे। हर को सुख जो साथी अथई। जेॾी महिल तुंहिंजे मथां विपत्ति ईंदी, दुख ईंदो, हर को होरियां तोखां धार थींदो वेंदो। कन्हैया नालो हिकिड़ो कन्हैयो हो, किराने जो दुकान हुयुसि। पिणसि के किराने जो दुकान हो। संदसि पुटो गंगू, सभई चओ वाहिगुरु। उन ॻोठ में संतनि जी दरबार हुई, रोज़ सत्संग थींदो हो। अॼु उहो छोकिरो जेको आहे 18 साल जो गंगू, साईं जे दरबार में आयो। ॾाढो मज़ो अची वियो गंगूअ खे साईं जो सत्संग ॿुधण सां, ॾाढो आनंद अची वियो। करे सुमिरन घड़ी अधु घड़ी, करे सुमिरन घड़ी अधु घड़ी, अच सत्संग में सिख सांभड़ी, अच सत्संग में सिख सांभड़ी, करे सुमिरन घड़ी अधु घड़ी, करे सुमिरन घड़ी अधु घड़ी। संतन जो शौक़ लॻो, रोज़ संतन जी दरबार में ईंदो हो, बुआरी पाईंदो हो दरबार जी, मटका भरींदो हो, संतन खे विञणो झोलाईंदो हो। संतन जो पुट नालो छा अथई? चई साईं गंगू। गंगू। अरे वाह भाई वाह गंगू। संतन खणी प्यार जो हथड़ो घुमायो, हथ जोड़े बीठो आहे गंगू। निवड़त वरी साईं जे दर ते शेवा, वरी निमाण आई। चई फरीदा मीठा बोलना ऐं ते निव चलना, मीठा बोलना ऐं ते निव चलना, हथों को कुछ दे रब तना दे बगली जंगल काहे ढूंढे। अरे रब तो तुझे बगल में आ, मिठो ॻाल्हाए सब सां प्यार सां ॻाल्हाए, निवड़त सां ॻाल्हाए। ॾाढो वण लॻो संतन खे गंगू। अॼु महीनो ॿ महीना 2 महीना लगातार सत्संग में वियो। होॾा माउ पीउ चिल्लाइनि, भाई तूं सत्संग में छा ॾिठो अथई? हाणे तुंहिंजो शादीअ जो टाइम आहे, चओ था भई छोकिरो साईं वेठो संतनि जे दर जी ॿुहारी पाए। चई पोइ इन में त पाण सुठी ॻाल्हि आहे न साईं जे दर ते वञणु। चई पुट ज़मानो थोरो ॿियो आहे, किराने दुकान ते वेह, हा न, दुकान ते वेंदे तूं न त माइटी चढ़ंदी, न त पुछंदा छोकिरो छा कंदो आहे, वरी छोकिरो संतनि धिका खाए।
अम्मा इहो धिका खाइणा छा? इहो त सुठो कमु आहे न। चवनि इश्क वारे खे चयो चयो, 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 माण्हू उनखे ही दृष्टि सां ॾिसंदा आहिनि। त हे चरियो आहे भेणा, न को ॼाणे धंधा, न को ॼाणे का चालाक। अरे ओ भगत आहे भगत, ओ भगत आहे हेॾा हेॾा हेॾा। सभई चओ वाहिगुरु, सभई चओ हरे राम। मां चयो पुट कमु आहे, दुकान ते वेह पुट, पीउ खे मदद कर, भली सत्संग ते वञ, मना कान्हे पुट, सत्संग कजे, पर पुट तुंहिंजी वाइटी अचनि पयूं हाणे, ते चङो अम्मा तूं जीअं चईं थी तीअं कंदुमि। अॼु साईं पोइ गंगू दुकान ते वेहण लॻो, दुकान ते वेह त साईं हाणे थकावट थी पए, राति जो देरि थी वञे, 10 तक ग्राहक पिया अचनि। ख़बर पए गंगू जेको रोज़ वेंदो साईं दर ते, हाणे हफ़्ते करे छॾियईं, हफ़्ते पियो वञे। संतनि चयो भई अर्जनदास गंगू किथे आहे? चई साईं हाणे उहो किराने दुकान ते वेठो ड्यूटी ॾिए। चई भई रोज़ ईंदो, शेवा कंदो। चई साईं हाणे हफ़्ते वेठो अचेव। चई अच्छा, अची गंगू पहुतो। अरे गंगू? चई साईं जी साईं। अरे गंगू यार तूं रोज़ असांजे दर ते ईंदे, चई साईं हाणे उहो दुकान जेको आहे न, पीउ दुकान ते थो वियां त साईं थकावट थी पए, सॼो ॾींहुं धंधो साईं आहे त ॾाढी अशांती धंधनि में। चई बाबा धंधो भली कर, चवंदा आहिनि व्यवहार ओतिरो कजे जीअं न माण्हू सोच वेंदो आहे पंहिंजो कमु करे ईंदो आहे। व्यवहार में माण्हू खे दिलि ओतिरी लॻाइणु खपे, वधीक दिलि, छो त मनुष्य तन मिलियो आहे असांखे संतनि जे संग में रहण लाइ, भक्ति करण लाइ, पंहिंजो पाण सुञाणण लाइ, पंहिंजे मस्ती में रहण लाइ। पर असां अॼुकल्ह धंधनि जी मस्ती में आहियूं। अॼु पैसा, हाय पैसा, हर को सुञाणंदो पैसे वारे। सभई चओ वाहिगुरु। संतनि जो पुट गंगू भली धंधो कर, मनाए कान्हे, पर यार ईअं त न कर न, छो त हाणे तुंहिंजी दिलि ऐं मुंहिंजी दिलि तुंहिंजी मुंहिंजी हिकु आहे, दिलि तुंहिंजी मुंहिंजी हिकु आहे, दिलि तुंहिंजी मुंहिंजी हिकु आहे, दिलि तुंहिंजी मुंहिंजी हिकु आहे। भाई साहब राति मिलियो, चई भाई सत्संग ॿुधणो आहे तव्हांजो, हिते अचो न कम्यूनिटी हॉल हिते। मां भाई हिते न पियो अचां मां, हा न, कि पोइ कॾहिं हा चश्मे जो नालो छा अथनि? मनोहरलाल। चई यार पोइ अचु कॾहिं त अचु हिते। मां चयो मां साइड वेंदो आहियां छंछरु ॾींहुं, हा न, जे अचिणो अथई। चई हा पोइ सुभाणे छंछरु आहे न, मां अचो हुते, हा खुली किताब आहे हुते, हा न।
चई पक ईंदुसि। मां चई कोन ईंदो, मन में सोचियो कोन, चई न पक ईंदुमि मां। हाँ छो त चङा मूंखे मिलिया आहिनि जेके चवंदा आहिनि न पक ईंदुमि। ओ हा चवंदा जीअं वरी पक त ईंदुमि वधीक साईं जी मर्ज़ी, उहे अची वेंदा। हिन चयो पक ईंदुमि, हिन जी साईं का पक हुई, पक ई आयो अथव, हा न। त हा दिलि तुंहिंजी मुंहिंजी साईं हक़ीक़त त मुंहिंजी दिलि तव्हां ॾे ई पई आहे। भली मां धंधे में वेठो आहियां पर मुंहिंजो मज़ो कोन थो अचे, हा मुंहिंजो ध्यानु हेॾा आहे। चई पुट ध्यानु हेॾा आहे त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पर संतनि जे संग में साम्हूं वेहण जी का मौज अलॻि आहे। हा इहे जेके ऑनलाइन ॿुधनि था ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पर दरबार में अची करे सत्संग ॿुधण त क्या कयां। हा साईं ये ऊर्जा हो जेकी शक्ति संतन मां निकरंदी आहे, संतन जी वाणी वेठी हले। हा भई घर वरी पोइ को कमु अची वेंदो अथव ऑनलाइन छुटो, हा मन होॾां लॻे। हिते तव्हां साम्हूं वेही ॿुधो वेठा, सभई चओ वाहेगुरु वाहेगुरु। चई साईं हाणे तव्हां कृपा कंदव न त मुंहिंजा पौं ॿार थी, मां त फासां थो माया में। कृपा की न होती जो आदत तुम्हारी, कृपा की न होती जो आदत तुम्हारी, कृपा की न होती जो आदत तुम्हारी, कृपा की न होती जो आदत तुम्हारी। सोनी रहती अदालत तुम्हारी, संतन खे ॾाढो पियो वणे गंगू, केॾो प्यार सां वेठो ॻाल्हाए। वीचारो हाणे माया जे चक्कर में अची वियो आहे। ठीकु आहे गंगू हफ़्तो बि ठीकु आहे। ओरियां ओरियां गंगू 15 ॾींहं कयो, महीने कयो, 2 महीने कयो। संत पिया चवनि हे छा 6 महीने करे छॾियो। अर्जनदास प्रेमी थो वञे हथ मां। अॼु साईं गंगू जी साईं शादी बि थियण लॻी। अॼु साईं वटि आयो काहे जो खणी, साईं मुंहिंजी शादी आहे परींहं, तव्हां कृपा कजो दर्शन ॾिजो। गंगू मां त ईंदुमि तुंहिंजी शादी ते, यार पर हे तूं जेको रोज़ ईंदे चई साईं हाणे मां छा कयां। चई उहो शादी खां पोइ त मां बि असांजो भुलिजी वेंदे। न साईं तव्हांजी आसीस थींदी न, मां वरी रोज़ ॼम ॿधंदुमि। चङो ॾिसूं गंगू, अॼु साईं शादी थी वई, समय अनुसार गंगू के ॿार ॿुधाओ। सभई चओ वाहेगुरु। गंगू साईं ॿार जी साईं मिठाई खणी आयो साईं वटि। केरु? चई साईं गंगू। अरे गंगू यार हे सालनि खां पियो अची,
तू रोज ईंदड़ तोखे थी छायो? चई साईं हाणे बबलू बि ॾाढो वणे, ही मोह जेको माया आहे, चई बाबा कोई कंहिंजो कोन, भले तूं घर जा फर्ज़ निभाए, पर गंगू तोखे कम ईंदई नाम। तूं साईं हथ हाज में दिल यार संतन वटि हफ़्ते में अच हिकु भेरो, गंगू ईअं न छॾ। चई साईं पोइ तव्हां असीस कयो न, मां रोज़, मूंखे त रोज़ अॻु ॾाढो आनंद ईंदो, मुंहिंजी त दिलि तव्हां सां लॻल आहे, मूं ते कृपा कयो न, मां मोह जे चकर मां बचां। चई गंगू मां तोखे युक्ति थो ॿुधायां, तूं न चईंदो मुंहिंजो घर वारे सां हेॾो प्रेम आहे, प्रेम कोन अथई, इहो ॿाहिरियो प्रेम अथई। चई साईं मूंखे जेसिताईं न ॾिसंदी आहे तेसिताईं रोटी त खाईंदी कोन्हे। चई अच्छा। चई गंगू असां वटि सभु युक्तियूं अथई, चङो तोखे मां युक्ति थो ॿुधायां। तूं अॼु राति जो जीअं घर वञी धंधे तां थी, तूं मिखुर करे, मां तोखे 10 द्वार करण चाहण सेखारियां। हाँ, तूं कन बंदि कर, कन बंदि कर, और ओम जो उच्चारण कर। कयो तव्हां बि 2 टे भेरा कयो, 3 भेरा खनि कयो, ओम जो उच्चारण कंदासीं। सभई चओ हरे राम, हरे राम। हाणे ध्यान जी विधियूं आहिनि, कॾहिं वरी इहो टॉपिक छॾंदो त कन में आंगुरियूं विझी कन बंदि करे ओम जे चवण क्या महिमा आहे, फटाफट ध्यानु लॻी। उन खां पोइ तव्हां अंदरि ई अंदरि मंत्र जपींदा रहो, साम्हूं ऊंदहि में ॾिसंदा रहो, बंदि अखियुनि सां साम्हूं ऊंदहि में ॾिसंदा रहो, मंत्र जपींदा रहो। 20 मिंट खनि, घटि में घटि 20, तव्हांखे ख़ुदि सम्झ में अची वेंदी ॻाल्हि। 40 ॾींहं करे ॾिसो। अॼु गंगो खे त साईं 10 द्वार प्राण चावण सेखारे, पुट हे चावण थो सेखारे, वरी लाइण थो सेखारे। अॼु तूं राति जो कर, ॾिस तूं पंहिंजी घरवारी खे आज़माए, चई साईं सम्झी वियो। अॼु गंगू राति जो धंधे तां थकिजी राति जो 12 बजे अची घर पहुतो। सभई चओ हरे राम, हरे राम। वरी चओ श्री राम, श्री राम। अॼु राति जो जीअं अची पहुतो, अची पलंग ते लेटियो, पेट में सूर, अमा पेट में सूर, पेट में सूर, पेट में सूर, तकलीफ़ आहे ॾाढी तकलीफ़, ऐं पलंग ते लेटी। घर वारी ॾिठो अलाए छा थी, अमा त ॿिए रूम में आहे, मां हिन जे इंतज़ार में वेठी आहियां, रोटी जो इंतज़ार, मूंखे बुख लॻी आहे। खणी जो ॾिसे नाड़, अरे नाड़ त हले ई कान थी न, धड़कन ते हार्ट ते हथ रखी, हिन हार्ट बंदि आहे, लॻे थो मरी वियो, लॻे थो रवानो थी वियो। ही पखी हलिया परदेस मोटी वञी मूर नहीं ना, खत्म थी। हाणे मूंखे रोअणो पवंदो, बुख ते रहणो पवंदो, चवंदा पेट में लुल त शहर में हुल। हाणे मूंखे एॾी बुख लॻे, मां कीअं आंबो चूणंदमि,
कीअं प्रेम ज़ाहिर कंदमि, हीअ कंहिंखे कोन थी ॿुधायां। ॿुधाई हीअ मां मथे कुनी टंगियल आहे, उन में मां ढोढा पचाए रखिया आहिनि, सुबुह जो मां ढोढा मखण सां खाई ताक़त अचे तो देखा जाए। हाणे हे त साईं मरी वियो आहे, पलंग ते पियो आहे, ख़तमु थी वियो त हलेसि ई कोन थी, नफ़्स ई कोन कंहिं सूंधो चढ़ी करे उन कुनीअ मां अथई ढोढा कोकियूं मखण सां मस्तीअ सां खाधई। पई सुम्ही थी निंड बि कयल हूंदी, पोइ 4 बजे 5 बजे उथंदमि, पोइ ख़बर ॾींदमि ससु सहुरे खे पोइ ख़बर कंदमि। चई घर की नार बहुत इतजासु सदा रही संग लागी, जब ते हंस तजी इह काया प्रेत प्रेत कर भागी, प्रीतम जान लेहो मन माही, अपने सुख स्यो ई जग फांदियो को काहू को। ई विध को व्यवहार बणियो है, जास्यो नीह लगायो, अंत काल हरि बिन नानक कोहू काम न आयो, प्रीतम जान लेहो मन माही। गुरु साहिब जी बाणी है। तो भली घर सां तू प्रेम रख, फर्ज निभाए, पर दिल पके यार सां सचे साईं सां। अरे 4 बजे उथी आ, हाणे ठीक है। अम्मा ओ अम्मा पूरम लुटियम, अम्मा पूरम। अरे छा थियो अम्मा? बाबा भाई अम्मा अलाए छा थियो अथसि, हीअ अची पेट में सूर, पेट में सूर, पेट में सूर। खणी अखियूं खणी टेढ़ियूं थियूं अथई। अम्मा बि खणी नब्ज़ खे हथु लाथो, हीअ त भाई लॻे थो मुंहिंजो पुटु गंगू वियो हली, लॻे थो वियो हली। मुंहिंजो बाबो बि ॾिसे, चई भाई हिन में त प्राण ई कोन था लॻनि। आसे पासे खे माण्हू खे सॾु कयूं, माण्हू चयो अरे भाई जवान पुटु, अरे भाई पाड़े ओड़े में हुई हला थी वई, चयो त हीअ त ख़तमु थी वियो भाई। डॉक्टर खे घुरायो, डॉक्टर चयो भाई नाड़ी त हले कोन, उतां को ॿुटो डॉक्टर नाड़ी त हले कान थी भाई। चयो भाई साईं खे वठी अचो, मतां साईं कुझु कनि। पासे में साईं दरबारी हुई, अची साईं वटि हिकिड़ो माण्हू, साईं तव्हांजो पुटु गंगू साईं, साईं तव्हांजो शेवादारी। चई कहिड़ो गंगू? चई साईं तव्हां वटि कोन ईंदो, रोज़ मटका भरींदो। चई हाणे त असां वटि कोन ईंदो। चई हा साईं हाणे भली घटि करे छॾी, पर तव्हांजो नेमी साईं। साईं हली दया कयो उन मथां। चई हलो बाबा, हलो हलो बाबा। अची संत पहुतो, नब्ज़ खे हथु लाथो संत। चई बाबा हीअ त ख़तमु थी। चई साईं तव्हां जीआरे ॾियो, तव्हांजो बालक आहे साईं। घर वारी पई चए साईं दया कयो साईं, तव्हां दयालु था ठारायो। अॼु अम्मा बाबा पिया चवनि साईं कृपा कयो, असां गंगो बिना जी कोन सघंदासीं, दया कयो साईं। चई बाबा हाणे हीअ त वियो हली, हाणे ॿियनि को मोटंदा आहिनि। चई तव्हां मोल खे जीआरे सघंदा? चई हा मां जीआरे सघंदो आहियां, बेशक। सभई चओ हरे राम। पर जेको पंहिंजा प्राण ॾींदो हिन खे त गंगू जी गंगू जीअरो थी उथंदो। खणी अचो भाई लोटो पाणीअ जो, पाणीअ जो लोटो भरिया आहे। भाई केरु आहे? केरु थो गंगो ते भाई कुर्बान थी वञे? घर वारी चयो तुंहिंजो प्रेमी आहे न, तुंहिंजो प्यारो आहे न गंगू। गंगू जीअंदो, प्यारी तूं खणी पंहिंजा प्राण ॾे पंहिंजे पतीअ खां। छे मुंहिंजो बबलू काॾे वेंदो? मां बबलू खे ॾिसी जीअंदुमि, पोइ हाणे भला मिड़ई ठाहियो। चई न तूं न। चई न भाई बबलू में मुंहिंजो मोह आहे। अॼु अम्मा ओ अम्मा तूं खणी ॾे। चई पोइ मुंहिंजो पंहिंजे घोट ॾे पई ॾियारे, मां हिन जी जान आहियां। अॼु बाबे जे मां ॿुढड़ीअ खे ॾिसी पियो जीअं। बाबो छॾाए न तोखे भाभी छॾाए, बाबो छॾाए न तोखे भाभी छॾाए, साल तुंहिंजे चमड़े खां न मासी छॾाए, साल तुंहिंजे चमड़े खां न मासी छॾाए, मां भेण पुटु नका चाची छॾाए, मां भेण पुटु नका चाची छॾाए, साल भेण धीअ नका ॾाॾी छॾाए, साल भेण धीअ नका ॾाॾी छॾाए।
था हलायूं। अॼु संतन वो पाणी जो लोटो खणी करे उन ॿ टे छंडा उन मां खणी करे हया लॻे, गंगू फूकल न उतन लॻे, गंगू पुट उथी खड़ो थी, गंगू पुट उथी खड़ो थी, सतनाम वाहेगुरु 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 वाहेगुरु। अॼु फूक जो नहीं कन में तो गंगू उथी खड़ो थी। अॼु गंगू उथी खड़ो थियो। अॼु संत रवाना थियण लॻा पंहिंजे दरबार जे गंगू को पुठियां। अॼु घर अची स्वामी चई छा जो स्वामी, अॼु बाबू बि चयो पुट गंगू चई बाबा हाणे मां उन्हनि जी आया मत उन्हनि जी